शिराज तव्हां जो अकेलो पुट है? जी हाँ, वो मुझे अकेलो पुट है। शिराज जी शादी मक़तूला सना सां केड़न हालतुन में थी? छा मतलब है? मो समझो कोन। मुखे खबर हुजे आ त मोना सां ये कराची में थिंदो त मां हनके एॾे अचण ई न ॾियां हा। आई एम सॉरी मम्मा, मोना सां जेको कुछ थियो आहे उनजी पंहिंजी गलतियुनि जे करे थियो आहे। गलती त तुझी भी आधी है। मोना के अकेले फ्लैट में न छॾणो खपंदो हुयो। तू हुनखे वापसि इस्लामाबाद मोकिले ॾे हा। छा तव्हां बि इहो ई था सम्झो त मां ॾोही आहियां? ॾिस, जेकॾहिं तूं सना खे घर मां न कढी आहे त इहा नौबत ई न अचे हा। तुंहिंजे करे मां हर जाइ ते शर्मिंदा थियो आहियां। मुंहिंजे खानदान में अॼु ताईं कंहिं थाणे जी शिकिल कोन ॾिठी आहे, पर तुंहिंजी ॿाराणी हरकतुनि जे करे मूंखे हर जाइ ते शर्मिंदो थियणो पियो आहे। हाणे हालात उबतर थी चुका आहिनि। मुंहिंजी कोशिश जे बावजूदि तुंहिंजी शादी शिराज सां न थी सघी ऐं मुंहिंजे मथां पहाड़ अची वई ऐं शिराज हिन क्राइसिस में अची वियो। मतिलबु त असांजी फैमिली सख़्त क्राइसिस में आहे। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।